इबरत न्यूज़ सां गॾु मां अदनान शेख। मां हिन वक़्तु मौजूदु आहियां सखर जे SIUT हॉस्पिटल में, जेको पूरे पाकिस्तान जो वॾो हॉस्पिटल सखर में तामीर कयो आहे पीपल्स पार्टी जे तरफ़ां, जंहिंजो इफ़्तिताह बिलावल भुट्टो ज़रदारी करे छॾियो आहे। ऐं हिन हॉस्पिटल जे हवाले सां ॿुधाईंदो हलां, जंहिंमें 170 बेड ते मुश्तमिल हे हॉस्पिटल आहे ऐं हिन में 70 मशीन आहिनि जेके डायलिसिस जंहिंसां थींदो, उहे 70 मशीन हिन हॉस्पिटल में लॻायूं आहिनि। इंतिहाई वॾो हॉस्पिटल आहे। त इन हवाले सां सखर जे शहरनि खां पुछूं था त उन्हनि जी राय छा आहे। अॼु असांजे लाइ वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। SIUT जी हिकिड़ी हिकिड़ो बिल्डिंग जेका तयारु थी आहे, असांखे उहो ॾींहुं यादि आहे जॾहिं शबरानी अस्पताल खां डॉक्टर अदीब साहिबु सखर जी जे लाइ इहो तोहफ़ो ॾिनो हुयो। ऐं इन में जस आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे, जिन अदीब रिज़वी साहिब जो जेको हिकिड़ो विजन हुयो त मां सखर में हिकिड़ी वॾी हॉस्पिटल ठाहियां, जीअं माण्हुनि खे आम मारूड़नि खे जेके कराची अचनि था, लखें रुपया हज़ारें रुपया उन्हनि जा ख़र्च थियनि था, उन्हनि खां हू बची सघनि ऐं हितां जा जेके लोकल माण्हू आहिनि उहे फैसिलिटेट थियनि, जेके मरीज़ आहिनि जेके पे नथा करे सघनि हुन इदारे मां उहो फ़ाइदो वठनि ऐं पंहिंजो इलाज कराए सुठी ज़िंदगी गुज़ारनि। सखर में अॼु जेका हीअ SIUT जी ओपनिंग सेरेमनी आहे बिलावल साहब करे रहियो आहे, त पीपल्स पार्टी जा असां तमामु थोराइता आहियूं त सखर जहिड़े शहर में SIUT हॉस्पिटल ओपन थिए थो। जेके मरीज़ जेके ॿाहिरि कंट्री में इलाजु कराईंदा हुआ, उन्हनि जे लाइ हाणे पॉसिबल आहे की उहो सखर में बहितरीन इलाजु कराए था सघनि। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो डॉक्टर जावेद खुर्शीद शेख आहे एंड आउं हिते NICVD सखर में एज इंचार्ज जे तौर ते कमु कयां थो पियो। असां अॼु हिन प्रोग्राम में आया आहियूं SIUT जे में, त हीउ तमामु सुठो हिकिड़ो इनिशिएटिव वरितो वियो आहे सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां ऐं पीपल्स पार्टी जे तरफ़ां। हिते SIUT जे अस्पताल जी एॾे वॾे पैमाने खुलण जी तमामु घणी सख़्तु ज़रूरत हुई, छाजे करे जो हितां जे माण्हुनि खे तमामु घणी तकलीफ़ हुई कराची वञण जे हवाले सां, एंड उन सां गॾु काफ़ी माण्हू एतिरा पुअर हूंदा जो उनजो किरायो भाड़ो बि न करे सघंदा ऐं उते वञण उन जे लाइ ॾुखियो हूंदो आहे ऐं आख़िर में एट लास्ट माना उन्हनि जी डेथ थी वेंदी ऐं उहो पंहिंजे घरनि में सही तरीक़े सां इलाजु न वठी सघंदा। हिन SIUT जे इनिशिएटिव जे करे सखर में अस्पताल खुलण जे करे तमामु घणो फ़ाइदो थींदो ऐं उन जा हितां जा माण्हू प्रॉपर तरीक़े सां गुर्दनि जो इलाजु सुठे तरीक़े सां कराए सघंदा। महिरबानी। बहुत मशहूर हूँ सखर और सिंध वालों की तरफ से कि आप तशरीफ़ लाए, हमारी हिम्मत अफजाई की और पाकिस्तान के अंदर, दुनिया के अंदर, जैसे डॉक्टर अदीब साहब ने कहा कि दुनिया में कहीं ऐसी मिसाल नहीं है जहाँ पे फ्री ट्रीटमेंट हो। SIUT में सिर्फ फ्री ट्रीटमेंट नहीं है, NICVD भी फ्री ट्रीटमेंट है, जिसकी एक ऑपरेशन कम से कम 15 से 16 लाख रुपया खर्च होता है और लोगों को ये शायद तसव्वुर भी नहीं होगा। इसके साथ नेशनल इंस्टीट्यूशन ऑफ चाइल्ड केयर, हेल्थ केयर, वहाँ भी फ्री ट्रीटमेंट होगा। गरीब को सेहत की सहूलत पहुँचाएंगे और अगर हुकूमत मदद भी नहीं करता तो डॉक्टर अदीब रिज़वी साहब ने अपना काम करना है। मगर मैं हुकूमत सिंध का इसलिए शुक्रगुजार हूँ कि हुकूमत सिंध ने SIUT के साथ और डॉक्टर अदीब रिज़वी साहब के साथ पार्टनर करके ना सिर्फ कराची के अवाम को, आपको सखर में ये मेडिकल कॉम्प्लेक्स दिलवाया, हमें लड़काना में आपका डायलिसिस सेंटर मौजूद है, दूसरे डिस्ट्रिक्ट्स में हमारा ख्वाब ये है इंशाल्लाह था कि सिंध का हर डिस्ट्रिक्ट में हम SIUT का या मेडिकल फैसिलिटी, मेडिकल कॉम्प्लेक्स हॉस्पिटल खोलना चाहेंगे और इंशाल्लाह ताला हम ये ख्वाब पूरा पाकिस्तान के लिए रखते हैं। सिंध हुकूमत जे ताउन सां वज़ीर ख़ारजा बिलावल भुट्टो ज़रदारी डॉक्टर अदीब रिज़वी सां गॾु मिली करे SIUT जो इफ़्तिताह बाज़ाब्ता तौर ते करे छॾियो आहे। इन मां सखर जा माण्हू न, पूरे पाकिस्तान जा माण्हू फ़ाइदो वठंदा। कैमरा टीम सां गॾु अदनान शेख, इबरत न्यूज़ सखर।